वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। सलात शरीफ पढ़ो वॾी आवाज़ से। मोहतरम अज़ीज़ दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, रात 4 बजे पंहिंजे घरां निकितासीं ऐं सुबुह जो 1:30 बजे तव्हांजे हिन ॻोठ में पहुता आहियूं। मुसलसल सफ़र करे आयासीं ऐं हिते अचण खां पोइ ख़बर पई त अल्हम्दुलिल्लाह जलसे में वॾा वॾा उलमाए किराम अचनि पिया, जिन में मौलाना अब्दुल वाहिद कुरैशी साहिब, मौलाना असदुल्ला खोड़ो साहिब ऐं मौलाना नासिर महमूद साहिब। इते अचण खां पोइ असां इहो सम्झो त शायदि असांजो सफ़र अव्हांजे तकलीफ़ जो बाइस बणजंदो, छो त जिते जिते वॾा वॾा आलिम हुजनि उते असां जहिड़ो तालिब इल्म छा बयानु करे सघंदो। पर चूंकि सफ़र करे आया आहियूं ऐं उम्मीद आहे त असांजो हिकु हिकु क़दम अल्लाह जी बारगाह में क़बूल थियो हूंदो ऐं मूंखे उम्मीद आहे त तव्हां सिंधी माण्हू महिमान नवाज़ी जो हक़ अदा कंदे पूरे तवज्जो सां ॻाल्हियुनि खे ॿुधण जी कोशिशि कंदा। जेके ॿुधण जे मुंड में आहिनि से ज़ोरा ते चवनि इंशाअल्लाह, अञा थोरो वॾी आवाज़ सां चओ इंशाअल्लाह। मोहतरम अज़ीज़ दोस्तो, कुरान करीम जी हिकिड़ी आयत मां जे साम्हूं तिलावत कई आहे, पर उन जी तशरीह जो शायदि मूंखे टाइम न मिले। फ़क़त हदीस शरीफ ते 2-4 ॻाल्हियूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ु कंदुसि। जलसे जो उन्वान आहे सीरत ख़ातिमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी असांजो जो कोई जलसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जे हवाले सां आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस मां जे साम्हूं तिलावत कई आहे, जेका हदीस मूंखे मुंहिंजे उस्ताद साईं अब्दुल गफूर कासमी पढ़ाई आहे। साईं कासमी के उनजे उस्ताद मौलाना बनोरी पढ़ाई आहे। मौलाना बनोरी के उनजे उस्ताद हजरत मौलाना अनवर शाह कश्मीरी पढ़ाई आहे। अनवर शाह कश्मीरी के शेखुल हिंद पढ़ाई आहे। शेखुल हिंद के हजरत नानोतवी पढ़ाई आहे। नानोतवी के मौलाना ममलूक अली पढ़ाई आहे। मौलाना ममलूक अली के शाह अब्दुल अजीज पढ़ाई आहे। शाह अब्दुल अजीज के शाह वलीउल्लाह पढ़ाई आहे। शाह वलीउल्लाह पंहिंजी सनद इमाम बुखारी ताईं पहुंचाई आहे। इमाम बुखारी के यह हदीस आदम बिन अबी अयास पढ़ाई आहे। आदम बिन अबी अयास के यह हदीस शोबे पढ़ाई आहे। शोबे के यह हदीस कतादा पढ़ाई आहे। कतादा के यह हदीस हजरत अनस पढ़ाई आहे। हजरत अनस के यह हदीस इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण ॿुधाई आहे। समझे त यह हदीस हिकिड़ी मुस्तनद हदीस आहे जेका मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे। इन हदीस जी माना छा आहे? इन हदीस में अल्लाह जो रसूल फरमाए तो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां मां को बि माण्हू तेसिताईं मोमिन नथो थी सघे जेसिताईं उनजे दिल में मूं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत मां ऐं पीउ खां औलाद खां दुनिया जे तमाम इंसाननि खां वधीक न आहे, तेसिताईं उनखे मोमिन सॾाइण जो हक़ कंहिं क़िस्म जो कोन्हे आहे। हाँ हदीसी माना के समझ में आई, यानी अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के चवन पिया त तवी मोमिन तॾहिं थींदा, तव्हां के जन्नत तॾहिं मिलंदी, तव्हां जे लाइ कब्र जन्नत जो बाग तॾहिं बणजंदी, तव्हां के नामा अमाल साॼे हथ में तॾहिं मिलंदो, तव्हां के मुंहिंजे हथनि सां हौज़े कौसर जो पानी तॾहिं मिलंदो, तव्हां के मुंहिंजी शफ़ाअत तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां जे दिल में मूं मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजी मोहब्बत मां ऐं पीउ खां
औलाद खां दुनिया जे समूरन इंसानन खां वधीक हुजे। मुंहिंजा दोस्तो छाजे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मुतालबो कयो आहे, थोरो ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिश कजा। दुनिया में मोहब्बत तॾहिं थींदी आहे जॾहिं ॿिन्ही पासनि खां हुजे। ऐं तव्हां सां मोहब्बत करियां, तव्हां मूंसां मोहब्बत करियो, तॾहिं मोहब्बत अची करे थींदी आहे। सॼी दुनिया जे अंदरि के मां पंहिंजे बच्चे सां अहिड़ी मोहब्बत कोन कई आहे, के पुट पंहिंजे पीउ सां अहिड़ी मोहब्बत कोन कई आहे, के पीउ पंहिंजे औलाद सां अहिड़ी मोहब्बत कोन कई आहे, के यार पंहिंजे यार सां अहिड़ी मोहब्बत कोन कई आहे, के मुर्शिद पंहिंजे पीरनि सां पंहिंजे मुरीदनि सां उहा मोहब्बत कोन कई आहे, के मुरीद पंहिंजे पीर सां उहा मोहब्बत कोन कई आहे। जेका मोहब्बत इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सब ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ई तव्हां सां कई आहे। कसम आहे खुदा जो रसूल जेका पंहिंजी उम्मत सां मोहब्बत कई आहे, अहिड़ी मोहब्बत जो दुनिया मिसाल नथी ॾेखारे सघे। हाणे जॾहिं अल्लाह जे रसूल असां सां मोहब्बत कई आहे, तॾहिं अल्लाह जे रसूल खे बराबरि इहो हक़ आहे या कोन्हे जो साईं जिन चवनि त हाणे अव्हां खे बि मूंसां मोहब्बत करणी आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे रसूल असां सां मोहब्बत कीअं कई आहे, थोरो तवजो मुॾा कजा। असीं सभु हिते वेठा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह मोमिन आहियूं, असां कलमू पढ़ियो आहे, पर असां मां कंहिंखे बि पतो कोन्हे त असांजी मौत कहिड़े हालत में थींदी। असांखे कंहिंखे पतो कोन्हे त असांजी आख़िरी पछाड़ी कीअं थींदी। असांखे का ख़बर कोने त जे कब्र में लहंदासीं उहा जन्नत जो बाग हूंदी या अल्लाह माफ़ करे जहन्नम जो खड्डो हूंदी। असांखे का ख़बर कोने त क़यामत जे ॾींहुं असीं नेकनि में हूंदासीं या बुरनि में असांजो शुमार हूंदो। असांखे का ख़बर कोने त क़यामत जे ॾींहुं रब जन्नत जा लिबास पाराईंदो या उघाड़ो करे सिज जी रोशनी में तड़पाईंदो। का ख़बर कोने त जन्नत असांजो रस्तो आहे या अल्लाह माफ़ करे जहन्नम में वेंदासीं। पर मुंहिंजा दोस्तो अवां जी ॻाल्हि कोन थो करियां, ऐं नालाइक या पंहिंजी ॻाल्हि थो करियां। इहे सभु शयूं जे हूंदे बि असांखे कॾहिं ॿ अखियुनि मां लुड़क कोन था अचनि जो ख़ुदा जी दरबार में रूं ॿ लुड़क वायूं त हे करीम अल्लाह मूंखे मौत ईमान ते नसीब फरमाइजे, मुंहिंजी क़ब्र खे जन्नत जो बाग बनाइजे। ऐं अल्लाह क़यामत जे ॾींहुं हुज़ूर साईं जे हथनि जो हौज़े कौसर जो पाणी मूंखे नसीब कराइजे। ऐं अल्लाह मूंखे शफ़ात हुज़ूर जी नसीब कराइजे। ॿ लुड़क बि अखियुनि मां अचण लाइ तयारु कोन्हे, पर कुर्बान वञा मुंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता उहो नबी आहे जेको दुनिया में आयो ई कोन्हे आई। अञा काइनात ठही कंहिं क़िस्म जी कोन्हे आई। न का ज़मीन आहे, न को आसमान आहे, न को सिज आहे, न को चंड आहे, का बि शइ कोन्हे। क़ुरान चवे थो वइद अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकम सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नहु। फरमाई जॾहिं ज़मीन कोन ठाहियम, आसमान के कोन बनायम, इंसानन के पैदा कोन कयम, 1.25 लख कमो पेश नबी तंहिंजे रूहन के गॾु करे मूं रब जलसो अची करे कयो। ऐं अल्लाह वो जलसो कहिड़ो हो? चई उन जलसे जो नालो हो अज़मत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं अल्लाह उन जलसे के ॿुधण वारा केर हुआ? जवाब मिले थो त आदम खां वठी ईसा ताईं अल्लाह जा पाक नबी हुआ। उन जलसे में तक़रीर करण वारो केर हो? ख़ुद खुदा जी ज़ात हुई। उन जलसे जूं सुर्खियूं कहिड़ियूं हुयूं? आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभिनी नबियुनि खे चयो वियो त तव्हांखे नुबुवत तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां सभ खां पहिरीं मुंहिंजे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणे। जंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो केॾो बुलंद थो अची करे बणिजे। मुंहिंजा दोस्तो उहो नबी आहे जे पाण फरमायो अन अवलो मन युहर्रिकु हिलकल जन्नते फयफ्तहिल्लाहु ली फयुदखिलुनीहा व मअय फुक़राउल मोमिनीन। फरमाई जन्नत जूं कुंजियूं मुंहिंजे हथ में हूंदियूं। सभ खां पहिरीं जन्नत जो तालो आऊं खोलींदुसि, पहिरीं जन्नत में आऊं दाख़िल थींदुसि। मूंसां गॾु मुंहिंजा ग़रीब उम्मती जन्नत में दाख़िल थींदा। जेको सभ खां पहिरीं जन्नत में दाख़िल थिए कहिड़ो नबी जेको पाण पियो फरमाए अन अव्वलो शाफ़ीन व अव्वलो मुशफ़ीन। सभ खां पहिरीं ख़ुदा जे साम्हूं सिफारिश करण वारो आऊं हूंदुसि। सभ खां पहिरीं जंहिंजी सिफारिश क़बूल थींदी सा मुंहिंजी ज़ात अची करे बणजंदी। कहिड़ो नबी आहे जेको हथ खणंदो आहे त अल्लाह साईं ओॾी महिल दुआ खे क़बूल अची करे कंदो आहे। कहिड़ो नबी आहे जंहिंजे करे अल्लाह सी ज़मीन ऐं आसमान खे पैदा कयो आहे, 1.25 लख नबियुनि खे पैदा कई आहे, जन्नत खे पैदा कई आहे, हूरनि गिलमाननि खे पैदा कई
आहे जंहिं नबी खे पतो आहे त जन्नत जूं चाबियूं मुंहिंजे हथ में आहिनि, पर उहो नबी हिकु ॾींहुं न, ॿ रातियूं न, सॼी ज़िंदगी नुबुवत जा 23 साल अल्लाह जो रसूल रोज़ानी रात जो नुमाज़ पढ़नि था। कहिड़ी नुमाज़? मुंहिंजी अम्मा आयशा थी फरमाए फला तसल अन तूले हिन व हुस्ने हिन, ऐं पुछण वारा नबीअ जे नुमाज़ जे बारे में न पुछ। मुंहिंजो साईं बीहंदो हो, हथा वरेमत कदमा, पेर सुॼी पवंदा हुआ, अखियुनि मां धारो कता लुड़क पिया वेंदा हुआ, लुड़कनि जो पाणी जेको पट में गॾु थींदो हो हंज हथ जे बराबरि वञी करे गॾु थींदो हो, ज़ारो कता रुअनि पिया। छाजे करे? पंहिंजे करे न, पाण त इमामुल अंबिया आहिनि, छाजे करे रुअनि पिया? अबू बकर उमर उस्मान अली जे करे न, उन्हनि खे त जन्नत जा सर्टिफिकेट ॾेई चुका आहिनि, हसन ऐं हुसैन जे करे न, उन्हनि खे त जन्नत जे नौजवाननि जो सरदार चई चुका आहिनि। फातिमा ला रुअनि था न, उनखे त जन्नत जे औरतनि जी सरदार चई चुका आहिनि। हमज़े जे लाइ रुअनि था न, उनखे त शहीदनि जे सरदार चई चुका आहिनि। अल्लाह जो रसूल जेकॾहिं लुड़क हारे पियो त हिन ॻोठ जा मुस्लमानो, शहीदनि जे ॻोठ जा मुस्लमानो, कसम आहे ख़ुदा जो तुंहिंजे ई मुंहिंजे लाइ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लुड़क हारे। काश अवां मुंहिंजी ॻाल्हि दिलि सां ॿुधो आहे। असांजे हिकिड़ो लुड़क जेको आहे ही मुंहिंजे साम्हूं अल्लाह जो क़ुरान रखियो आहे, ऐं क़ुरान खे रखी करे चवां थो कसम आहे ख़ुदा जो मुंहिंजे साईं जे हिकिड़े लुड़क जी क़ीमत ख़ुदा जी सॼी ख़ुदाई अदा नथी करे सघे। उहे लुड़क अल्लाह जे रसूल जेकॾहिं हारिया आहिनि त तुंहिंजे ई मुंहिंजे लाइ हारिया आहिनि। रुअनि पिया, मुस्लिम शरीफ में हदीस आहे, नबी साईं राति जो नुमाज़ पढ़नि पिया, ज़ारो कता रुअनि पिया। अल्लाह साईं खे हर शइ जो इल्मु आहे त नबी छाजे करे रोए पियो, पर असां तव्हां खे समझाइण जे लाइ जिब्रील खे हुकुम कयो वियो त तूं वञ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछी अचे त छाजे करे रोए पियो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील रोआ इन जे करे पियो त जहन्नम बि ॾिसी आयो या, जहन्नम जी बाहि ॾिसी आयो या, मुंहिंजी उम्मत गुनाह कंदी, उन में सड़ंदी, मूंखां बर्दाश्त कोन थींदो, ऐं तेसिताईं पियो रुअंदुसि जेसिताईं रब मूंखे पक ॾियारे त मुंहिंजी उम्मत खे मूंसां गॾु जन्नत में रवानो कंदो। जिब्रील रसूल जो पैगाम अल्लाह जी ज़ात ताईं पहुचायो। रब फरमायो वनी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चओ वसन नुरज़ी का फी उम्मते का, तुंहिंजी उम्मत जे मामले में असीं तोखे ख़ुशि कंदासीं, वला नसूओ का, तव्हां खे नाराज़ कंहिं क़िस्म जो कोन कंदासीं। जंहिं नबी एतिरी मोहबत कई आहे, अॼु आहे को मुस्लमान जेको हथ मथे खणी करे चवे त इंशाअल्लाह ऐं पंहिंजो सभु कुझु मोहम्मद मुस्तफ़ा तां कुर्बान करण लाइ तयार आहियां। साजे मुंहिंजा दोस्तो हींअर असीं हिते वाइद करण आया आहियूं, असां को थोरो थोरी को कयो आहे। असांजे हिननि वीचारनि फोनूं कयूं, पोइ असां गाॾियूं कयूं, पोइ सफ़र करे हिते आयासीं। असांजे मैदान ठहियो ठुकियो पियो आहे, टेंट लॻो पियो आहे, अवी सभु कारे ऐं गर्मी में वेठा आहियो, असीं मुला पंखनि जी छां में वेठा आहियूं, लाउड लॻा पिया आहिनि, मानियूं असांजे लाइ तयार आहिनि। ॿ ॻाल्हियूं दीन जूं अव्हांखे ॿुधायूंसीं, पर मुंहिंजो आका मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ मां जॾहिं वञनि था दीन जी दावत ॾियण, केरु ॿुधण वारो कोने, को पत्थर पियो हणे, को खड़ा पियो हणे, साईं जिन बेहोश थी करे किरनि था, जिस्म मुबारक रत वाहे चुको आहे। हज़रत जिब्रील अची करे बीठो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जबलनि जो मलाइका आहे, जंहिं ॻोठ वारनि तव्हां खे तकलीफ़ ॾिनी आहे, उन्हनि जो ॻोठ ॿिनि जबलनि जे विच में आहे, जेकॾहिं चाहियो त हिननि खे मिलाए असां हिननि जो वजूद खे ख़तम करे छॾियूं। तेॾी महिल नज़र मुबारक मथे खणी, हथरा खणी करे जिस्म मां रत खे साफ़ करे चई आए अल्लाह अल्लाह महदे क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, ऐं अल्लाह उन जे करे कोन आयो या जो पंहिंजी उम्मत खे तबाह करे आया, ऐं ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं सभु हिदायत जी लाइन ते पटड़ी ते हली मूंसां गॾु जन्नत में हलण वारा बचा। मूंखे ॿुधाए अहिड़ी केरु मोहबत कंदो? असांजे दुनिया जो दस्तूर आहे त इंसान मोहबत तॾहिं कंदो आहे जेसिताईं इंसान में सिहत हूंदी आहे, बीमार थींदो आहे, बिस्तरे ते दाख़िल थींदो आहे, तॾहिं सभिनि खे विसारे छॾींदो आहे। पर आख़िरी लम्हात आहिनि, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खे छॾीनि पिया, आख़िरी साईं जिन जा लम्हात अची करे बणजनि था। हज़रत जिब्रील बीठो, साईं अल्लाह से अव्हां सां मिलणु चाहे थो, अञा जेकॾहिं चाहियो तव्हांजी उमिरि वधाए छॾियां, अल्लाह जो हुकुम आहे। तेॾी महिल हज़रत रसूल अकरम ईअं कोन चयो त फातिमा जे बारे में कहिड़ो फ़ैसिलो आहे, हसन ऐं हुसैन जे बारे में कहिड़ो फ़ैसिलो आहे, ज़ैनब रुक़ैया उम्मे कुलसूम जे बारे में कहिड़ो फ़ैसिलो आहे, मुंहिंजे सहाबा जे बारे में कहिड़ो फ़ैसिलो आहे। जिब्रील असांजे ईअं कोन पुछूं, अल्लाह जे रसूल पुछो जिब्रील मूंखे ॿुधाए त मुंहिंजी उम्मत जे बारे में कहिड़ो फ़ैसिलो आहे। जवाब मिलियो त उम्मत जे बारे में रब चई चुको आहे त तव्हांखे राज़ी ऐं ख़ुशि कंदो। फरमाई पोइ मूंखे दुनिया में रहण जो को बि शौक़ु कोन्हे आई, ऐं दुनिया में तेसिताईं रहणु चाहियां थो जेसिताईं पंहिंजा सभु उम्मती पाण साण करे जन्नत में वठी वञे। संजे अॼु असीं रसूल सां मोहबत जो नारो ताणंदा आहियूं संजे, पर मुंहिंजा दोस्तो संजे जीअं मोहबत करणु खपे
सियासी करण जे लाइ तयार कंहिं क़िस्म जा कोन आहियूं। नंबर ॿी ॻाल्हि, दुनिया में इंसान कंहिंसां मोहबत कंदो आहे असांजे हुस्न ऐं कमाल जे करे। इंसान खे कंहिंसां मोहबत थींदी आहे छाजे करे त हसीन आहे, ख़ूबसूरत आहे, इन जे करे तव्हांखे हुन सां मोहबत थींदी आहे। दुनिया में केतिरा उहे माण्हू हुआ जेके हसीननि ते मस्त ते अची करे पंहिंजा उन्हनि मां सही वाक़ियो जेको आहे उहो लैला ऐं मजनू जो आहे। जॾहिं मजनू खां लैला जुदा थी वई तेॾी महिल असांजे मजनू जेको आहे लैला जे घर जा चकर पियो वञे, भितियुनि मां मिटी कढियो वात में पियो हुजे, भितियुनि खे चुमियूं पियो ॾे, तो जहिड़ो को माण्हू गुज़रियो चई मजनू चरियो ईअं भितियुनि जी मिटी वात में पियो हुजे, अखियुनि सां हुनखे चुमियूं पियो ॾिए, चई ओ कबिलो ज़ल जदारे व ज़ल जदारे व मा हुब्बु दियारे शगफ न कल्बी वलाकिन हुब्ब मनसकन दियारी। चई पुछण वारा चरियो आऊं कोन आहियां, चरियो तूं तो अची करे पंजे, आऊं हुन भितियुनि खे चुमी थोरी को बि ॾियां। इन भितियुनि में लैला जी ख़ुशबू आहे, तंहिंखे सूंघां वेठो हुस्न जे करे इंसान मस्त अची करे थींदो आहे। फरमाईं जेकॾहिं हिन ॻाल्हि जो ॻोल्हा हो ईअं त को हसीन हुजे ऐं उन सां मोहबत कंदुसि त काइनात जी धरती में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंखां वधीक अलाह साईं कंहिंखे हसीन करे पैदा ई कोन कयो आहे। सभिनी खां वॾे में वॾो हसीन आहे त केरु आहे चओ इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेठा आहिनि, हज़रत हसन पासे में भी चवे तो आसनो मिनक लम तरकतो ऐनी अजमलो मिनक लम तलिदिन निसाउ खुलिकत मुबररन मिन कुल्लि ऐबी कअन्नक कद खुलिकत कमा तशाउ। ऐ अल्लाह जे रसूल तव्हां जहिड़ो हसीन कॾहिं के अख कोन ॾिठो, तव्हां जहिड़ो ख़ूबसूरत कॾहिं के मां कोन ॼणियो। अल्लाह जे रसूल तव्हांखे अल्लाह ईअं पैदा कयो ॼण जीअं तव्हां चाहियो पे तीअं अल्लाह सी तव्हांखे पैदा कयो। हसन बैत चई माठ कई, जिब्रील लई आयो चई आए हसन तूं चवें तो त रसूल जहिड़ो हसीन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो हसीन तुंहिंजी अख कोन ॾिठो आहे। तो ॾिठो छा आहे? तो मक्को ॾिठो आहे, मदीनो ॾिठो आहे, मिस्र ॾिठो आहे, दुनिया जा चंद शहर ॾिठा आहिनि। मूंखां पुछ मूं जन्नत ॾिठी आहे, हूरूं ॾिठियूं आहिनि, गिलमान ॾिठा आहिनि, आदम खां वठी ईसा ताईं 1.25 लाख नबी ॾिठा आहिनि, दुनिया जा सभु हसीन ॾिठा आहिनि। लम अर मिस्र का या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह जा रसूल तव्हां जहिड़ो हसीन जिब्रील जा अख कॾहिं कोन ॾिठो आहे। सभिनी खां वॾे में वॾो हसीन जेकॾहिं आहे त केरु आहे चओ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। हज़रत अम्मा आयशा खां कंहिं माण्हू पुछो ऐं अम्मा हुज़ूर जे हुस्न जी झलक ॿुधाए, तेॾी महिल अम्मा आयशा छा चयो? चई लना शमसुन वलिल आफ़ाक़ शमसु शमसुना फ़ौक़ शम्स समाई शमसुकुम ततलो बदल फजरी व शमसुना ततलो बदल इशाई। चई ऐं दुनिया वारा हिकिड़ो अवां जो सिज आहे, ॿियो मुंहिंजे घर में सिज आहे। अवां जो सिज 12 कलाक रोशन आहे, मुंहिंजो सिज 24 कलाक रोशन आहे। अवां जो सिज संजे जंहिंजी रोशनी में जेकॾहिं केरु बीहंदो आहे त पघर मां दॿिजी वेंदो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में जेकॾहिं बिलाल वेंदो आहे त हलंदो ज़मीन ते आहे, उनजे पेरनि जो आवाज़ अल्लाह साईं जन्नत में मलाइकनि खे ॿुधाईंदो आहे। फरमाई जेकॾहिं हसीननि जो ॻोल्हा वञे त काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह साईं कंहिंखे हसीन करे पैदा ई कोन कयो आहे। असांजे हुसैन छाजो नालो आहे? हुसैन नालो हुनजो कोन्हे त चमड़ी अची अची करे बंदे पेरनि खां वठी मथे ताईं ॾिस सहाबा किराम हुज़ूर जी नुमाज़ नक़िल कई, हुज़ूर जो रोज़ो नक़िल कयो, ज़कात नक़िल कई, हज नक़िल कयो, पर ईअं बि चऊं त साईं जिन जा हथ कहिड़ा आहिनि? शसुल कफ़ैन वल क़दमैन। फरमाई नरम हथ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि, नरम पेर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि। चई कसम आहे ख़ुदा जो अहिड़ो को दुनिया में रेशम कोन हो जो मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म जे नरमाई जो मुकाबलो करे सके। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक जो मकाम छा आहे? दुनिया में केर केॾो बि हसीन अची करे पंजे, पर जेकॾहिं ॿ न वेचंदो त हुन में धप थींदी, अमी हुन जे पासे में कोन वेही सघंदा। पर मुंहिंजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि पेरनि जो मके में ईअं ई गर्मी आहे जीअं अवां जे इलाइक़े में गर्मी आहे। साईं जिन सुता पिया आहिनि हज़रत उम्मे सुलेम जे घर में, साईं जिन जे जिस्म मुबारक मां मोती जे दाणनि वांगुरु पघर टिमी किरे पियो। अम्मा उम्मे सुलेम उथी आए, तीली खणी करे उन पघर के गॾु बि करे साईं जिन जी अख खुली। चई अम्मा ही छा पई करिए? चई साईं तव्हां जे जिस्म मुबारक मां निकतल पाक पघर आहे, ओड़े पाड़े में शादी थींदी आहे, इहो पघर जो ज़रो उन जे कपिड़े में हणंदा आहियूं, संजे कपिड़ो फाटी वेंदो आहे, ख़ुशबू ख़तम कोन थींदी आहे, केरु मरी वेंदो आहे त उन जे कफन ते हणंदा आहियूं, मैयत खे दफ़न करे मिट्टी विझी उन खे दफ़न कंदा आहियूं, पोइ ख़ुशबू टप ॾेई करे ॿाहिरि निकिरंदी आहे, जंहिंजे पघर खे अल्लाह से
खे खुशबूदार बनाए वो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि ज़ात आहे। संजे फरमाई जे कॾहिं तूं हसीननि जो ॻोल्हा वईं त को हसीन हुजे ऐं उन सां मोहबत करियां त काइनात जी धरती में मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंखां वधीक अल्लाह साईं कंहिंखे हसीन करे पैदा कोन कयो आहे। मुंहिंजा दोस्तो दुनिया वारनि में केरु केॾो हसीन अची करे पंजंदो आहे संजे पर जे कॾहिं उन मां रत निकिरंदो त उहो रत पलीत आहे। पर मुंहिंजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संजे पंहिंजे जिस्म मुबारक मां रत कढाए पिंचनी हणाए हजामत कराए रत कढाए हिकिड़ी प्लेट में रखियो। हज़रत ज़ुबैर खे सॾु कई चई मुंहिंजे जिस्म जो रत आहे कंहिं पाक जॻह ते दफ़न करे अचे। हज़रत ज़ुबैर उहो रत खणी करे ॿाहिरि वियो, हेॾां होॾां ॾिठई केरु कोन्हे, रत पी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची करे बीठो। अल्लाह जे रसूल पुछो ज़ुबैर रत किना कए? ज़ुबैर कंध हेठि करे छॾियो चई अल्लाह जे रसूल अवां जे जिस्म मुबारक मां निकितल पाक रत हो ज़ाया करण ते दिलि कोन ते चाही ऐं उनखे दफ़न करे आयो या। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? ईअं कोन चई त ज़ुबैर तो ग़लत कमु कयो आहे, चई तोखे मुबारक हुजे तुंहिंजे जिस्म ते अल्लाह साईं जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾियो आहे। संजे जंहिंजी हर शइ जेका आहे सा पाक थी अची करे बंजे। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी संजे हुस्न जी ॻाल्हि कहिड़ी करियां। अल्लाह जो रसूल गली मां मचे वञे 3 ॾींहंनि ताईं उन गली में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशबू खे अल्लाह साईं बरक़रार अची करे रखंदो हो। फरमाई जेकॾहिं हिन ॻाल्हि जो ॻोल्हा वईं त दुनिया में को हसीन हुजे ऐं उन सां मोहबत कंदुसि त काइनात जी धरती ते मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंखां वधीक को हसीन कंहिं क़िस्म जो कोन्हे। दुनिया में केरु केॾो बि हसीन आहे पर जॾहिं मरंदो आहे तॾहिं उनजो हुस्न ख़तम थी वेंदो आहे, मोह मुरझाइजी वेंदो आहे। पर जेॾी महिल मुंहिंजो आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सभु मोहबत में ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां बुरको हिजरत जो मटाइनि था। साईं जिन जो लाश मुबारक रखियो आहे, जिस्म अतर रखियो आहे, मथां चादर पई आहे। हज़रत अबू बकर आयो आहे चादर खे खणी करे पेशानी ते चुमी ॾेई करे चई तिब्त हय्यम मय्यता। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई मौत हसीनन खां हुस्न छिके वठंदी आहे पर मौत खे ताक़त कोन्हे जो मोहम्मद मुस्तफ़ा जे हुस्न में फ़र्क़ु आणे सघे। हसीनन जो सरदार आए तो केर आए चो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आए। हेॾां यार अल्लाह से अवां सभिनी खे हिन ई साल बैतुल्लाह जे ज़ियारत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन चो ज़ोर सां। रोज़े रसूल जे ज़ियारत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रोज़े रसूल ते बैत लिखिया पिया आहिनि। कहिड़ा बैत आहिनि? या खैर मन दुफिनत बिल अर्ज़ आज़महु लक़द ताब बेतीब हिनल काउ वलकमु नफ्सिल फिदाउ ले कबरिन अंत साकिनुहु वफील अफाफु वफील जूदु वल करमु। नफ्स रोज़े ते बैत कड़ा लिखिया पिया आहिनि। लिखियो पिया या खैर मन दुफिनत बिल अर्ज़ आज़महु ऐं उहा पाक ज़ात जंहिंजे पाक जिस्म खे हिन पाक जॻह ते रखियो वियो आहे। तहक़ीक़ तव्हांजे जिस्म मुबारक जी ख़ुशबू जे करे अल्लाह साईं अतर में ख़ुशबू रखी, चंबेली में ख़ुशबू रखी, जन्नत में ख़ुशबू रखी। जेकॾहिं अल्लाह साईं ख़ुशबू खे पैदा कयो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म अतर जे करे पैदा अची करे कयो आहे। फरमाई जेकॾहिं हुस्न जो ॻोल्हा वईं त हसीनन जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। हुस्न कहिड़ो आहे मुंहिंजा दोस्तो? कहिड़ो हुस्न आहे? हिकिड़ो सहाबी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे पियो ज़ारो कतार रोए पियो। अल्लाह जे रसूल पुछो छाजे करे पियो रोए? तोखे का तकलीफ़ आहे? चई ते तकलीफ़ का बि कोन्हे, हिकिड़ी ॻाल्हि मूं यादि कई आहे ते मूंखे परेशान करे विधो आहे। फरमाई कहिड़ी ॻाल्हि? चई अल्लाह जे रसूल संजे दुनिया आख़िरकार फना थियण वारी आहे, असांखे बि छॾणी आहे, तव्हांखे बि छॾणी आहे। असांजे अव्हांखे अल्लाह सी जॾहिं पाण वटि घुराईंदो अव्हांखे त जन्नत में आला बंगलो अची करे मिलंदो। असांखे जेकॾहिं रब माफ़ बि करे त हेठी तबके जो जन्नत जो बंगलो अची करे मिलंदो। ऐं सोचां पियो त उन जन्नत में कहिड़ो मज़ो जंहिं जन्नत में तव्हांजे चेहरे अनवर जो दीदार न थी सघे। संजे हसीनन जो सरदार आए तो मोहम्मद मुस्तफ़ा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात अची करे बंजे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु सख्त भूख लगी पई आए, पेट ते पत्थर बधा पिया आहिनि। मस्जिद नबवी जे दरवाजे जे सीर मां मोह रखियो, साईं जिन जे चेहरे के ॾिसी वापस पियो वञे। कंहिं सॾु कयो अबू बकर छा पियो करीं? चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जो दीदार पियो करियां। चई पोइ अंदर वञी नथो करीं? चई अंदर वञी करे कंदुसि त वरी ॿी शइ बि मुंहिंजी अखि ॾिसंदी ऐं दर जे
तस्वीर मां मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे के ॾिसां थो ता त अबू बकर जी दीद हुजे त मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार अची करे पंजे बी का बि शइ कंहिं क़िस्म जी कोन हुजे। अबू बकर तोखे दीदार मां फ़ाइदो कहिड़ो थींदो आहे चई मूंखे सख़्त बुख लॻंदी आहे रुगो रसूल जो दीदार कंदो आहियां बुख बि ख़त्म थी वेंदी आहे उञ बि ख़त्म थी वेंदी आहे। अबू बकर उहो आहे जे रसूलुल्लाह सासम जे चेहरे जो 3 ॾींहं गारे सूर जे अंदरि मुतालो अची करे कयो आहे। रसूल जे चेहरे के जेकॾहिं के पढ़ियो आहे त अबू बकर सिद्दीक़ आहे। चो इंशाअल्लाह हुजूर जी अज़मत में कुर्बान थियण जे लाइ तयार आहियूं त सिद्दीक़ अकबर जी अज़मत में कुर्बान थियण जे लाइ तयार आहियूं। संजय मुझा मोहतरम दोस्तों सने मोहब्बत एक नंबर की गाल हुस्न जे करे थींदी आहे। नंबर बी गाल मोहब्बत कमाल जे करे थींदी आहे। सने कमाल जे करे थींदी आहे। कमाल जी माना खूबी जे करे मोहब्बत थींदी आहे। हाणे रंडा सने कमाल ऐं खूबी जे करे तवां के केसा मोहब्बत अची करे थींदी आहे। अवां के आलमन सा मोहब्बत आहे अवां के मौलवीन सा मोहब्बत आहे। सने छाजे करे त अल्लाह से उन्हनि के इल्म अची करे ॾिनो आहे रब उन्हनि के कमाल अची करे ॾिनो आहे। फरमाई त जेकॾहिं हिन ॻाल्हि जो ॻोल्हा हुई त कंहिं बा कमाल सां मोहब्बत करियां अहिड़े माण्हू सां मोहब्बत करियां जेको बा कमाल हुजे त पोइ दुनिया जी धरती ते अल्लाह साईं मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंखां वधीक कंहिंखे बा कमाल करे पैदा कोन कयो। गाल जारी रखाया खत्म करियां ॿुधो था तवजो सां। संजे दुनिया में जेके भी बा कमाल आहिनि अज मौलाना अब्दुल वाहिद कुरैशी सां तव्हां के मोहब्बत आहे अल्लाह से उनके इल्म ॾिनो आहे पर मौलाना अब्दुल वाहिद कुरैशी उनके जेकॾहिं इल्म आयो आहे त कमाल कहिड़ो आहे। उहो 15 साल मदरसे में पढ़ियो आहे उस्तादनि जो शागिर्द आहे माइट उन जा नेक आहिनि जे उनके पढ़ायो आहे। गालियूं ॿुधो अल्लाह जे रसूल सां अवांखे मोहब्बत आहे या कोन्हे आई पर जेके मोहब्बत आहे ख़ामोश थी वही रहनि। जेकॾहिं तव्हां हिकु लफ़्ज़ में ॻाल्हायो तव्हां सम्झंदो शायदि तव्हां अल्लाह जे रसूल जी मोहब्बत ते ॿिए कंहिंजी मोहब्बत खे तरजीह था ॾियो। ॻाल्हि खे तवजो सां ॿुधो असांजे अजीब मखलूक आहे। असांजे मुंहिंजा दोस्तो फरमाई जेकॾहिं बा कमाल जो ॻोल्हा हुई त दुनिया में को बा कमाल हुजे ऐं उन सां मोहब्बत कंदुसि त काइनात जी धरती में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह साईं कंहिंखे बा कमाल करे पैदा कोन कयो आहे। छाजे करे त दुनिया जो कमाल या उस्ताद जे करे ईंदो आहे दुनिया जो कमाल या पे जे करे ईंदो आहे दुनिया जो कमाल या अम्मा जे करे ईंदो आहे। कंहिंखे अम्मा पढ़ाए आलिम कंदी आहे कंहिंखे बाबा पढ़ाए आलिम कंदो आहे कंहिंखे उस्ताद पढ़ाए आलिम कंदो आहे कंहिंखे मदरसो पढ़ाए आलिम कंदो आहे। पर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा जे पेट में आहिनि अल्लाह साईं पे घुराए वरितो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 6 सालनि जी उम्र के पहुता अल्लाह से अम्मा घुराए वरती अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 सालनि जी उम्र के पहुता अल्लाह से ॾाॾे के घुराए वरतो जे माहौल में रहनि पिया वो जाहिलनि जो माहौल आहे ज़ालिमनि जो माहौल आहे। पर 40 साल गुज़रिया आहिनि गारे हिरा में अल्लाह जी इबादत पिया कनि जिब्रील अची करे बीह रहियो चई इक़रा या मोहम्मद ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़े चई मां न बेकारे ऐं पढ़ियल कोन आहियां न को बाबा हो जेको मूंखे पढ़ाया न का अम्मा हुई जेका मूंखे पढ़ाया न को उस्ताद आहे जंहिं वटां पढ़ा हा न को आलिम आहिनि जंहिं वटां वञी करे पढ़ा हा ऐं त जाहिलनि जे माहौल में रहियो आहियां मूंखे इल्म त कंहिं क़िस्म जो कोन्हे। तेॾी महिल जिब्रील सीने सां लॻाए चई इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यअलम। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जिब्रील उस्ताद थी करे कोन आयो आहियां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त जिते शागिर्द मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे उते उस्ताद अल्लाह जी ज़ात आहे। जॾहिं उस्ताद रब आहे त इल्म जे न अचण जो सवाल ई कोन्हे। बराबर तव्हां कंहिं उस्ताद कोन पढ़िया तव्हां खे पंहिंजे पे कोन पढ़ायो पर तव्हां खे पढ़ाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे। क़यामत जी सुबुह ताईं कंहिं बारिस्टर खे कंहिं प्रोफेसर खे कंहिं लेक्चरार खे ताक़त कोन्हे जो मुंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म जो मुक़ाबिलो करे सघे। चओ इंशाअल्लाह रसूल जे इल्म खे बचन खे पढ़ाईंदा रहंदासीं।
संजय गाल के बा कमाल सा इंसान के मोहब्बत थी है। संजय मेहमान मुकर्रम आ चुके हैं, मैं उनके दरमियान और आपके दरमियान हायल होना नहीं चाहता, लेकिन इंतहाई मज़रत से कि मैं भी बहुत सफ़र करके आया हूँ, एक हदीस पढ़ करके अपने मारूज़ात को ख़त्म करता हूँ। मेरे मुझा दोस्तों, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्ना अव्वलुहुम फिल खल्क़ि व आखिरुहुम फिल बासे, फरमाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त है सब खां पहिरीं मूंखे पैदा कयो, सब खां आख़िर में मूंखे ज़ाहिर कयो। तवज्जो मुड़ा कजा संजय दुनिया में अल्लाह से कमाल रखो है। संजय मुसलमान के काफर ते इज्जत है, मुसलमान मंझा हाफिज के इज्जत है, हाफिज मां आलिम के इज्जत है, आलिम मां शेखुल हदीस के इज्जत है, शेखुल हदीस मां हाफिजुल हदीस के इज्जत है, हाफिजुल हदीस मां हुज्जत के इज्जत है, हुज्जत मां हकम के इज्जत है, हकम मां ताबई के इज्जत है, ताबईन मां सहाबा के इज्जत है, सहाबा मां अबू बकर के इज्जत है, अबू बकर मां नबीन के इज्जत है। पर 1.25 लाख नबीन खां वडे में वडो मकाम आए तो मोहम्मद मुस्तफा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आए, जेके अल्लाह के रसूल है हिन हदीस में बयान कयो, फरमाई अल्लाह साईं सब खां पहिरीं मूंखे पैदा कयो, सब खां आखिर में मूंखे ज़ाहिर कयो। सवाल इहो आहे त अल्लाह जो रसूल पैदा पहिरीं थिया, ज़ाहिर आखिर में थिया, तंहिंजी वजह छा आहे? अल्लामा बदरुद्दीन ऐनी रहमतुल्लाह अलैह तैं इन जी तशरीह अची करे कई, फरमाई त जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त 1.25 लाख नबी पैदा कया, संजे सब खां पहिरीं हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैदा करे, उन जे मथा अल्लाह साईं नूर जा पर्दा रखी करे, पोइ दुनिया जे कुंड कुर्श में अल्लाह साईं नबी मोकिलिया, सब नबी अची विया, अल्लाह साईं नूर जा पर्दा खणी वरता त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां पहिरीं दुनिया में मौजूद हुआ, सब खां आखिर में ज़ाहिर थिया। इन करे 1.25 लाख नबियन के अल्लाह साईं जेके कमाल ॾिना उहे सब कमाल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अल्लाह साईं गॾिजी करे कया। इन करे असीं ॾिसूं था त नुबुवत जो मरकज़ आहे त मोहम्मद मुस्तफा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। इन जे करे सॼी ज़मीन तंहिंजो मरकज़ बैतुल्लाह आहे, संजय नुबुवत जो मरकज़ मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे। इन करे के नबी नुबुवत जी दावा शाम मां कई, के नबी नुबुवत जी दावा इराक मां कई, के नबी नुबुवत जी दावा यमन मां कई आहे, पर असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नुबुवत जी दावा किथां कई आहे? चओ मक्के मां अची करे कई आहे। मक्को ज़मीन जो मरकज़ आहे, मोहम्मद मुस्तफा नुबुवत जो मरकज़ आहे। मरकज़ी नबी के अल्लाह सी मरकज़ी जगह ता उठारे दुनिया के बुधायो त नुबुवत ऐं इल्म जो मरकज़ आहे त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। नुबुवत जो मरकज़ मोहम्मद आहे, मरकज़ जे तरफ मोटी वञण इंसान जो तबई तकादो आहे। अमी सब हींअर ते आया आहियो, जलसो ॿुधी पोइ केॾा वेंदा? घर वेंदा या कोन वेंदा? ॻोठ वेंदा, असांजे घोटकी वेंदा, वरी ॻोठ वेंदा। मरकज़ जे तरफ लोटी वञण इंसान जी मजबूरी आहे। को नबी शाम में आहे, को इराक में आहे, को लिबनान में आहे, को यमन में आहे। फरमाई क़यामत जो ॾींहुं हमद जो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो, सब नबी मुंहिंजे पोयां हूंदा। छाजे करे त नुबुवत जो मरकज़ मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। सब नबी मोहम्मद मुस्तफा जे पोयां हूंदा। कमालात जेकॾहिं ॻोल्हिए थो त को बा कमाल हुजे उन सां मोहबत कंदुसि त काइनात जी धरती में मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को बा कमाल कोन्हे। मोहब्बत हुस्न जे करे थिए, हसीनन जो सरदार मोहम्मद आहे। मोहब्बत कमाल जे करे थिए, बा कमाल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मोहब्बत सखा जे करे थींदी आहे, सखीन सां मोहब्बत आहे। मुंहिंजा दोस्तो फरमाई जेकॾहिं हिन ॻाल्हि जो ॻोल्हा हुई त को सखी हुजे ऐं उन सां मोहब्बत कंदुसि त काइनात जी धरती ते मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को सखी कोन्हे। क़यामत जो मैदान आहे, हर नबी नफ़सी नफ़सी पे चवंदो, उन ॾींहुं बि नबी सखा करे उम्मती उम्मती चई इंशाअल्लाह असां सभिनि खे शफ़ाअत करे जन्नत अची हलंदो इंशाअल्लाह। चो इंशाअल्लाह तौरा ते चो संजय मुंहिंजा दोस्तो सखीन जो सरदार आहे त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हाणे अल्लाह जे रसूल फरमायो ला युमिनु अहदुकुम, तव्हां मां को बि तेसिताईं मोमिन कोन थींदो जेसिताईं मूंसां मोहब्बत मां ऐं पे खां औलाद खां दुनिया जे इंसान खां वधीक न करे। छो त मोहब्बत तॾहिं थिए जॾहिं रसूल मोहब्बत करे। रसूल मोहब्बत कई आहे। मोहब्बत तॾहिं थिए जॾहिं संजय हसीन हुजे, हसीनन जो सरदार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मोहब्बत तॾहिं थिए जॾहिं कमाल हुजे, बा कमाल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मोहब्बत तॾहिं थिए जॾहिं सखा हुजे, सखीन जो सरदार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। चओ इंशाअल्लाह सब रसूल सां मोहब्बत कंदासीं। जोर सां हथ मथे खणी नथा चओ छो? संजय मोहब्बत कंदा। संजय रसूल सां मोहब्बत जो तकादा इहो आहे त जेके रसूल जा दुश्मन तंहिंसां बाइकाट कंदासीं।
जोर सां नथा चओ इंशाअल्लाह बाइकाट कंदा कादियानी सां बाइकाट कबो इंशाअल्लाह संजे रसूल जे सहाबा जा जेके गुस्ताख आहिनि तिन सां बाइकाट कबो इंशाअल्लाह मुंहिंजा दोस्तो जेके रसूल जे इल्म जे वारिस उलमा जा गुस्ताख आहिनि उन्हनि सां बाइकाट कबो इंशाअल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह मुस्तक़बिल उलमा जो आहे ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं असांजी हिम्मत रही त वतन अज़ीज़ जो वज़ीर आज़म क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब थींदो। अल्लाह से खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दअवाना